ऐं फेडरल गवर्नमेंट खे चऊं था सिंध न आहे तव्हां न आहियो, सिंध न आहे त पाकिस्तान न आहे, असांखे को हल्को न वठे, असांखे को लाइट न वठे, असां वॾी हद टपण वारा आहियूं। हीअ एहतजाज वधंदो इंशाअल्लाह ताला। मूंखे ख़बर न आहे कई आहे न कई आहे, मां गवर्नमेंट ऑफ सिंध ते कोई इल्ज़ाम नथो हणणु चाहियां। मां सिंध गवर्नमेंट खे चवां थो असांजो केस विढ़ो, मज़बूती सां विढ़ो, वफ़ाक़ खे मजबूर कयो। हीअ जेके नवां मिनिस्टर ॾिना अथव इन्हनि खे न ॾियणु खपंदो, इहे एहतजाजनि तव्हांखे उन्हनि खां वापसि कयो। तव्हां हुनखे चयो त बाबा हे असांजे जियापे जो मसइलो आहे। मां वरी चवां थो, मां सिंध गवर्नमेंट जो मुखालिफ़ न आहियां, मां फेडरल गवर्नमेंट जो मुखालिफ़ न आहियां, मां कंहिं बि पार्टी में न आहियां, पर मां इहो चवां थो सिंध गवर्नमेंट असांजो केस मज़बूती सां विढ़े। मां जेकॾहिं कंहिं धुर जो वकील आहियां त मुंहिंजी ज़िमेदारी आहे त मां हुनखे सही रिप्रेज़ेंटेशन ॾियां न अदालत में। गवर्नमेंट ऑफ सिंध के सिंध जी अक्सर आवाम चूंडे जॾहिं ऐवान ताईं पहुचायव, असांजो केस विढ़नि, असां हुनखे कुझु बि नथा चऊं था केस विढ़नि, न त असांखे नज़र अचे त सिंध गवर्नमेंट केस विढ़े थी, भला एटलीस्ट इहो त हुजे न। केस खटनि था नथा खटनि उहा अलॻि ॻाल्हि आहे, असांखे नज़र अचे त हू विढ़नि था, बसि इहो हुजे। ॾिसूं त कीअं था विढ़नि, असांखे नज़र अचे उन्हनि खां इहे पंहिंजूं मिनिस्ट्रियूं वापसि वठनि, सिंध गवर्नमेंट असांखे ॾेखारे, बसि असां हुन खां इहो था मुतालबो कयूं।